नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त केबर में खबर ॾींदालूं। केबर में मोटरवे पुलिस पारां नेशनल हाईवे रोड जे यूटर्न ऐं ॿिन्ही रोडन जे विच वारे हिस्से ते वण लॻाए शजर कारी जो इफ्तिताह कयो वियो, जंहिं ते डीएसपी मोटरवे सदरुद्दीन टालपुर, इंस्पेक्टर मोटरवे मोहम्मद असलम खोसो, सब इंस्पेक्टर मोटरवे ज़ोएब अली राजड़ जिन जी अगवानी में ॿिन्ही रोडन जे विच वारे हिस्से में वण लॻाया विया। उन मौके ते डीएसपी मोटरवे सदरुद्दीन टालपुर मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे चयो त हैदराबाद खां वेंदड़ ही रोड नेशनल हाईवे अथॉरिटी पारां जे विच में पयल खाली ज़मीन ते वण लॻाइण सां रोड जी खूबसूरती में इज़ाफ़ो थींदो, पर माहौल जी आलूदगी खे घटिजण जे लाइ ही वण लॻाया वञनि पिया ऐं हिन नेशनल हाईवे ते क़ाइम जेके शहर या स्टॉप आहिनि उन्हनि ते यूटर्न ठाहे ऐं रोड जा अध किलो हटाए वण पोखिया वेंदा ऐं रोड खे सिंगारे ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जी ट्रैफिक खे आसान बनाए ड्राइवरनि खे सहूलियत फराहम करे सघूं। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।